शाह जगन में तू ही जो जवाब नागे। आगे हमारा बच्चों ने सुभान अल्लाह। ओ जान जाना ओ शाह ओ जान जाना ओ शाह जगन में तो ही जो जवाब नागे। जगन में तो ही जो हसीन जगरो ऐलान लबड़ा हसीन जगरो ऐलान लबड़ा हसीन जगरो ऐलान लबड़ा हसीन जगरो। ये गुलन में गुलाब नागे ये गुलन में गुलाब नागे। अरे सुनी है तो खड़ी करे चौंदो हो जान जाना ओ शाह ओ जान जाना ओ शाह जगन में तो ये जो है जगन में तो जो जवाब जगन में तो ये जो जवाब नागे। सुभान अल्लाह। मिठा तुमागी मल्ली को आगी सखा का सिझ में सजी को आगी। मिठा तुमागी मल्ली को आगी सखा का सिझ में सजी को आगी। सवाली खाली छो हुजे तो हाँ सवाली खाली छो हुजे तो ये लिखो कह किताब नागे ये लिखो कह किताब नागे। हो जान जाना ओ शाह हो जान जाना जगन में तो ये जो जवाब नागे। सुनियो एक दफा मुझे आका मस्जिद नबवी में बैठा हा साहबा सा कट्ठे तो गलिया में एक औरत गुजरी है। उनके दिमागी तवाजुन सही कम न कंदो हो। मस्तानी औरत हुई। हुजूर के परे का ऋषि करिए चे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार के सॾे तो मुझा सरकार उथी करे उन औरत ॾे वञनि था। वह औरत हुजूर जे हथ में लाए पंहिंजे दिल जा हाल हवाल ओरण लगी है। ॻाल्हियूं कंदी रही आहे। मुझा आका ॿुधंदा रहिया आहिनि। मदीने जी गिलियुनि में घुमंदी भी रही है। सरकार कट्ठे घुमंदा रहिया आहिनि। इन ॻाल्हियूं ॿुधाए 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 माई जे दिल जो ढव थी वियो तो सरकार जो हथ मुबारक छॾे ॾिनऊं। तो हुजूर वापस जॾहिं मस्जिद नबवी में आया तो साहबा अर्ज कई आका फिदा का अब्बी व उम्मी। आका वो तो मस्तानी औरत हुई अवा इतनी तकलीफ पे कई इन सिजी तपश में अवां जी पेशानी मुबारक ते पसीनो पियो अचे सोना। तो मुझे हुजूर फरमायो अगर इन जी गाल मां भी न ॿुधां त केर ॿुधंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन जी गाल मां भी न ॿुधां केर ॿुधंदो। मरहबा मरहबा। जॾहिं तो बोली चपन के चोली खंडरू ऐं माखियूं मखण तो घोली। जॾहिं तो बोली चपन के चोली खंडरू ऐं माखियूं मखण तो घोली। अखर अखर आहे मोती माणिक अखर अखर आहे मोती माणिक। ये तक है जो खिताब नागे ये तक है जो खिताब नागे। हो जान जाना ओ शाह ओ जान जाना ओ शाह जगन में हाँ जगन में तो ये जो एक जंग में
मुझे हुजूर एक सहाबी जो अख बाहर निकरी आई, अख जो डेलो बाहर अची वियो, तारो बाहर अची वियो। जंगन में एतमाम हुंदा हुआ, हकीम हुंदा हा, तबीब हुंदा हा, लेकिन वो सहाबी कंहिं हकीम ॾे न वियो, पंहिंजी अख खणी करे सरकार जी बारगाह में, या रसूल अल्लाह अख निकिरी पई है। मुझे मदीने जे लजपाल लुआब दहन लगाए करे अख सां अख मिलाई ऐं फरमायो ऐं कतादा हाणे अख खोल। सुभान अल्लाह। हज़रत कतादा अख खोली, ॿुधाए कीअं तो नज़र अचे? आका अवां जो कसम पहिरें का वधीक तो नज़र। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दिल ठरी थी तो भई हथ खणी करे चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह जदग तो बोली चपन के चोली खंडू ए माथू मखण तो खोली अखर अखर आगे मोती माणक अखर अखर मोती माणक ये तक है जो किताब लागे ये तक है जो किताब लागे हो जान जाना ओ शागा जगन में जो जवाब लागे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐसा जन हिकिड़ो मिसरो लिखियो ॾाढो बारीकी सां ॿुधंदव त इंशाअल्लाह मूंखे समझ ईंदो। ॾाढी ख़ूबसूरत छो त इल्मी शख्सियत आहिनि, साईं जन मिसरो बि इल्मी लिखियो आहे। जमाल तू ही जो कमाल तू ही जो खुदा कयो खुश खिसाल तू ही जो सुभान अल्लाह। सदियुन का सोहना हयात आही असांजो आका हयात नबियाना दा भई हथ खणी करे चओ सुभान अल्लाह। पीर मेर अली शाह साहब फरमायो कुन फयकून ते कल दी गल्ले असां अगे प्रीत लगा ओ तू मैं हरफ निशान ना आ जदों दिती मीम गवाही सदन का सोहना हयात आही घट्यो न तो ही जो शबाब आगे घट्यो न तो जो शबाब आगे हो जान जाना ओ शागा ओ जान जाना ओ शागा जगन में तुझे जो जवाब नाए। आखिरी मिसरो दिल ठरे तो सुभान अल्लाह चेंदा। सुभान अल्लाह। ही करमुल्ला जो सवाल आगे मिठा छड़ो सब मलाल लागे अवासा ओरो अंदर जुगालो हबीब तो खाए जा बनागे हबीब तो खाए जा बनागे हो जान जाना हो शागे शागा जगन में तुझे जो जवाब ना सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।